नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कडीयारो में खबर ॾींदा हलूं त कडीयारो थाणे जे हद ॻोठ लंडो मौरी में नबन मङरयो जी ओताक ते मङरया बिरादरी जे वैठलन माण्हुनि मथां हथियारबंदन जो हमलो थियो। हमले में गोलियूं लॻण सबब 2 ॼणा मौके ते क़त्ल थियण जा इतला आहिनि, जॾहिं त 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में 8 साला अवेस मङरयो, फतेह मोहम्मद, इमरान ऐं ॿिया शामिल आहिनि, जंहिंखे अस्पताल आंदो वियो, जिते इमरान जी हालत गणती जोगी आहे, जॾहिं त क़त्ल थियलनि जी लाश वाक़े वारे हंधि पियल आहे। पुलिस पिण वाक़े वारे हंधि पहुतल आहे। मङरया बिरादरी जे माण्हुनि जो चवणु आहे त मरी बिरादरी जे माण्हुनि हमलो कयो आहे। मामलो नहीं ओताक ते वेठा थी कुछ बकोना। हां पुरानी उन्हनि जी दुश्मनी के। हां उन्हें ताजे खास कले हमलो कयो ओताक ते 50-100 माण्हू वेठा। हां तमे मुख्तियार वेठो, बाबो वेठो, वडेरो पंहिंजो शबीर गुलाम शबीर मङरयो वेठो। घणा माण्हू क़त्ल थिया? 3 माण्हू थदे दी मरी विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।